पुजारा पुरथिया समूंड सेवियो जिन आंदाऊं अमीक मां ज्योति जवाहिरन लधाऊं लतीफ़ चवे लालू मां लहरुन ऐं कान्हे क़ीमत तिन मुल महांगो न जो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असांजे अॼोके प्रोग्राम जो उनवान आहे साणेह जो सींगार ऐं ज़ेर बहस मौज़ू ऐं हस्ती सिंधी अदब जो मोहसिन अज़ीम मोहसिन 20वीं सदीअ जो बेमिसल स्कॉलर डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, जंहिंखे असीं पंहिंजी सॼी दुनिया जे पस मंज़र में जग पधरे बैन अक़वामी शोहरत याफ़्ता आलिम ऐं स्कॉलर तालीमदान जी सूरत में ॾिसूं था। डॉक्टर बलोच साहब सॼी दुनिया खे ख़बर आहे त पंहिंजी ज़िंदगी सिंधी ॿोलीअ, सिंधू माथिर जी तहज़ीब, लतीफ़ शनासीअ, लोक अदब, लुग़त शनासीअ ऐं सिंध जे अज़ीम इंडिजीनियस मौसीक़ी जे लाइ वक़फ़ कई ऐं बेमिसल लाजवाब कारनामा सरअंजाम ॾिना, जिन मां न फ़क़ति हिन दौर पर ईंदड़ कई दौर लाभ पिराईंदा रहंदा। अॼु असां सिंधी अदब जी कहकशां हिते खीरधारा घुराई आहे, जेका डॉक्टर बलोच साहब जिन जी समुंड जहिड़ी हमागीर शख़्सियत ते पंहिंजे मुख़्तलिफ़ रुख़नि सां ख़्यालनि जो इज़हार कंदा ऐं इख़्तिसार सां इहे सभु हस्तियूं प्रोफाइल हिकु आहिनि। इन्हनि जो वॾो पंहिंजो मक़ाम आहे ऐं उन्हनि जो तारुफ़ अवां सां करायां डॉक्टर अल्ताफ़ महबूब जोखियो खेनि इहा सादत हासिलु आहे त पाण हिन वक़्तु डॉक्टर साहब जिन जे नाले सां जेको डॉक्टर N.A. बलोच हेरिटेज इंस्टीट्यूट रिसर्च इंस्टीट्यूट जेको क़ाइमु आहे उन में पाण डायरेक्टर जी हैसियत सां पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾियनि था ऐं सिंधी लिसानियात जे हवाले सां संदन PhD आहे, शानदार कमु आहे, असीं उन ते ॻाल्हाईंदासीं। उन जे भरिसां आहिनि मोहतरम साईं ताज मोहम्मद हाले पुट साहब। ताज मोहम्मद हाले पुट साहब जिन जी वॾी ख़ूबी आहे या उन जे क्रेडिट ते इहा ॻाल्हि आहे त डॉक्टर बलोच साहब जिन 20वीं सदीअ में खेनि सुघड़नि जो सरवाण ऐं उन जी दस्तारबंदी कराई। संदन भरिसां असांजा जग पधरा आलिम तालीमदान डॉक्टर नवाज़ अली शौक़ साहब, कराची यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे डायरेक्टर शाह लतीफ़ चेयर, सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे चेयरमैन जी हैसियत में ख़िदमतूं सरअंजाम ॾिनऊं। हिदायत अली नजफ़ी साहब संदन PhD जो मौज़ू हिन तरफ़ हलंदासीं त मोहतरम साईं डॉक्टर असांजा काज़ी ख़ादिम साहब, असांजा उस्ताद मोहतरम जेके सिंधी शोबे जा सरबराह रहिया सिंधी यूनिवर्सिटीअ में, डीन फैकल्टी ऑफ आर्ट्स रहिया ऐं हिन वक़्तु अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी चेयर जा डायरेक्टर आहिनि। पर क़त नज़र उन जे हू बहितरीनु ड्रामा निगार, कहाणीकार ऐं गॾोगॾु ग़ैर अफ़सानवी नसर में यादगिरियुनि लिखण जो जेको सिलसिलो आहे उहो संदन ज़बरदस्त क्रेडिट आहे। संदन भरिसां असां सभिनी जे लाइ बाइस फ़ख़्रु ॻाल्हि त डॉक्टर बलोच साहब जो ख़ानदान संदन फर्ज़ंद इंजीनियर अली मोहम्मद बलोच साहब असां सां गॾु आहे। ऐं हिते ज़रूरु ॿुधाईंदुसि त डॉक्टर साहब जिन जा जेके फर्ज़ंद आहिनि वॾे में वॾा त डॉक्टर मोहम्मद शरीफ़ बलोच साहब, उन खां पोइ असांजे इंजीनियर अली मोहम्मद बलोच साहब, उन्हनि जे भरिसां मोहम्मद अली मांझी साहब जेके आहिनि हूअं त तालीम सां संदन वाबस्तगी आहे ऐं पर शाह इनायत शहीद ते संदन जेको रिसर्च थियल आहे ऐं उन जे हमअसरनि ते उन जो जेको कमु आहे, पर उन खां बि वॾी सादत खेनि इहा हासिलु आहे त लैंग्वेज अथॉरिटी जेके डॉक्टर साहब जिन सिंधी ॿोलीअ जो बाअख्तियार इदारे जहिड़ो हसीन नालो ॾिनो, जंहिंजा पाण बानी चेयरमैन हुया मोहम्मद अली असांजा उन जा डॉक्टर साहब जिन हिन वक़्तु असांजा चेयरमैन आहिनि। गुफ़्तगू जो आगाज़ असांजे बलोच साहब जी शख़्सियत तव्हांखे ख़बर आहे त हुन जो कमु बेमिसल आहे, लाज़वाल आहे ऐं एतिरो आहे जो उन ते मुख़्तसिर वक़्त में ॻाल्हाए नथो सघिजे। पर असीं गुफ़्तगू जेका आहे उहा सिंधी ॿोलीअ जे हवाले सां कंदासीं। असांजा माहिर लिसानियात बि आहिनि त पहिरीं सभ खां अवल असांखे जोखियो साहब ॿुधायो त डॉक्टर साहब जिन ज़ाहिर त सॼो कमु हूअं त 8 ॿोलियुनि में उन्हनि जो कमु आहे, पर बेसिक कमु जेको हुननि पाण कयो अथनि उहो सिंधी ॿोलीअ जे हवाले सां आहे। त डॉक्टर साहब जो जेको सिंधी ॿोलीअ जी जेको नज़रियो आहे सिंधू सभीता में सिंधी ॿोलीअ जो जेको नज़रियो पाण क़ाइमु कयो अथनि या सिंधीअ जी जेका सूरत ख़ती आहे उन ते संदन जेका पंहिंजे माहिराना राय आहिनि, त चाहियूं था त इब्तिदा प्रोग्राम जी पाण उन सां करियूं। डॉक्टर बलोच सूरत ख़ती ते जेको कमु कयो उहो ॾाढो लेजेंड आहे। वाह। सच करे पुछो त असांखे पाण हैरत थींदी आहे त हिकिड़ो एजुकेशन जो माण्हू उन लिसानियात में बि जेको कमु कयो उन में किथे लचक न आहे। मुमकिन आहे किथे किथे जॾहिं माण्हू घणो कमु कंदो आहे त के गैप्स निकिरंदा आहिनि, यकीन निकिरंदा आहिनि ऐं तहक़ीक़ जा मरहला किथे बि रुकबा न आहिनि, हलंदा रहंदा आहिनि। पर उन वक़्तु बि जेको डॉक्टर बलोच जे अंदाज़ जो कमु कयो आहे त यकीननि खीर लणे।
मूंखे जेकॾहिं इजाज़त ॾियो त मां हिकिड़ो टुकड़ो पढ़ी तव्हांखे ॿुधायां। ज़रूरु ज़रूरु, असां डॉक्टर दिलि बलोच चाहींदी जो त बिल्कुलु, छाकाणि जेको त सिंधी सूरत ख़ती ऐं ख़तातीअ जे मुक़दमे में जी लिखियो अथसि। डॉक्टर बलोच लिखियो आहे त जेतोणीकि सिंध जे विचोलियारी ॿोलीअ खे मयारी तस्लीम करे उनखे किताबनि में आणणु ऐं लिखण ते रस्मी तौरु इतफ़ाक़ कयो वियो, पर अमली तौरु घणे हद ताईं हैदराबाद वारी शहरी ॿोली दर्सी किताबनि तोड़े सरकारी दफ़्तर जे कारोबार में इस्तेमालु थियणु लॻी। सूरत ख़ती जे मुसलसिल सुधारे वाधारे ॾांहुं घटि तवजह सबबि काफ़ी उणायूं पैदा थियूं। अॻियां आलिम इन्हनि सिंधी उचारण लाइ जिन में रे जो आवाज़ु समेटियलु हो, तिन लाइ रे वधाए लिखंदा, जीअं चंड, पुट, खंड वग़ैरह। पर हैदराबादी मुहावरे में अहिड़ा लफ़्ज़ चंड, पुट, खंड करे उचारबा हुआ। इन जे करे किताबनि में पिणु इन्हनि उचारण सां रे खां सवाइ लिखिया विया। अहिड़ी तरह हे सां समेटियल उचारण जीअं ड़, म, ल, न, ण वग़ैरह खे सरकारी तौरु मंज़ूरु थियल अलफ़बे में मुस्तक़िल तौरु उचारण तौरु शामिलु कोन कयो वियो, जंहिं करे नई सूरत ख़ती उन जी हिजे में इहे उचार ग़लति नमूने सां राइज थिया। ज़ेरूं ज़बरूं ख़तमु कयूं वियूं, जंहिं करे न फ़क़ति लफ़्ज़नि जी सही आवाज़नि खे सम्झणु ॾुखियो थी वियो, पर एराब न हुअण सबबा जुमिलनि में इस्मनि जी सही नहवी सिटा जी सुञाणप ख़तमु थी वई। अहिड़ी तरह सिंधीअ जे मिज़ाज वारनि ये सां समेटियल उचारण तोड़े नून जे गुनाईअ वारनि उचारनि खे सूरत ख़ती में सही हिजे सां बीहारण तरफ़ ध्यानु न ॾिनो वियो। इन जे करे बावजूदि उन जे जो सिंधी सूरत ख़ती कंहिं हद ताईं मयारी थी, मगर उन जे मुख़्तलिफ़ मसइलनि खे सम्झण ऐं संवारण जी ज़रूरत पूरी न थी। हाणे हिन में काफ़ी अंदरि इशूज़ समायल आहिनि। मिसाल तौर ते तव्हां हैदराबाद जा बुनियादी तौर ते, जी ऐं डॉक्टर बलोच बि बुनियादी तौर ते हैदराबादी लहजे जो माण्हू आहे, पर हिन तव्हां फ़िक्रे मां तव्हां महसूसु कयो त हू हैदराबादी लहजे खे मयारी लहजो कोन थो पियो कोठे। डॉक्टर बलोच, मां इहो थो ॾिसां त हीअ माण्हूअ जी हक़ीक़त पिसंदी ॾिसो, हीअ माण्हू जी तहक़ीक़ ॾिसो, छो त पाण बुनियादी तौर ते ज़लेडो शरफ़ फिरोज़ में पढ़ियो आहे। जी पढ़ण खां पोइ ज़ाहिर हिकिड़ो माण्हू जो वीहन थो ठहे। जी हाँ हिकु त उन में पहिरियों इशू इहो आहे त आया स्टैंडर्ड लहजो कहिड़ो आहे। असां वटि इन में अॼु ताईं इख़्तिलाफ़ आहे ऐं इहो अञा ॼणो साफ़ ऐं ज़ाहिर न थी सघियो आहे। जी जी तव्हां ॿुधो हूंदव त साहिती परगि॒णो विचोलो जेको लहजो आहे उहो साहिती परगि॒णो उहो मयारी लहजो आहे ॿोलीअ जे हवाले सां। ज़ाहिर आहे उन जा बि हिकिड़ा पंहिंजो जस्टिफिकेशन्स आहिनि, दलील आहिनि उन जा। त डॉक्टर साहब जी जो जेको बुनियादी ज़बरदस्त कमु आहे उहो त असां सॼी सिंध खे ख़बर आहे, सॼी दुनिया खे ख़बर आहे त डॉक्टर साहब जिन असांजे 20वीं सदीअ जे उन्हनि हस्तियुनि में हुआ जिन खे इहा ख़्यालु थियो त हीउ जेको असांजो अवामी लोक अदब असांजे सरमाए जी सूरत में मौजूदु आहे, छो न उनखे सहण जे लाइ का स्कीम। त असां ताज मोहम्मद हालिपोटो साहब जिन मौजूदु आहिनि, असीं ॿुधणु चाहींदासीं त डॉक्टर साहब जिन जो जेको एॾो ईअं जेको पहाड़ कारूंजर जेतिरो कमु आहे लोक अदब जे हवाले सां, थोरो उनजो जाइज़ो वठिजे त डॉक्टर साहब कहिड़नि कहिड़नि रुखनि सां लोक अदब खे सिंध में साम्हूं आंदो आहे। असांखे अजब थिए थो त जेको माण्हू आला तइलीम याफ़्ता जंहिं पंहिंजी तइलीम जे सिलसिले में काफ़ी वक़्तु ॿाहिरि गुज़ारियो, अमेरिका मां थी आयो, उनखे इहो अहसासु पैदा थियो त असुलु जेको आहे हुस्नाकी आहे असांजी ॿोलीअ जी, असांजे किरदारनि जी, उहा त लोक अदब में समाई पई आहे। उन ते हथुल इम्कान जेको कमु थियणु खपे उहो असुल में थियो ई कोन्हे। सभिनी ॾिठो त डॉक्टर साहब जिन पंहिंजे तालिब इल्मी जे ज़माने में हिकिड़ो असांखे लस ॿेले जी शाइरनि जो किताबु ॾिनो, ॿेलाइन जा बोल जी सूरत में। उहो न सिर्फ़ु उहो असांखे उन्हनि जो कलाम उन में मिलियो आहे, पर लस ॿेले जी पूरी तारीख़ उन में समाई पई आहे। ज़ेब अदबी मर्कज़ वारनि जॾहिं उनजो 2nd एडिशन शाया कयो त उन वक़्त में काफ़ी वरी नई मालूमात मिली हुई जेका उन में शाया थी। अल्लामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी जहिड़े आलिम इहा राय ॾिनी त अगरि डॉक्टर बलोच जो इल्म जे मैदान में ॿियो को बि किताबु न हुजे हा, सिर्फ़ु लोक अदब जो इहो किताबु ॿेलाइन जा बोल हुजे हा, त बि संदसि इल्मी शख़्सियत जो क़द मापण लाइ इहो हिकिड़ो किताबु ई काफ़ी हो। पोइ डॉक्टर साहब खे ख़्यालु आयो त असांजी वस्तियुनि ऐं वाहिणनि में, असांजे ॻोठनि में
इल्म जा ख़ज़ाना पूरिया पिया आहिनि। वॾा इल्म वारा माण्हू, ॿोली जा माण्हू, वॾा भाॻिया, वॾा मालदार गुफ़्ते जा गोहर रहनि था। उन्हनि जे गुफ़्तनि खे सहेड़े, समेटे, सूधे, संवारे असीं सिंध जे अवाम जे आॾो आणियूं त इहा असांजी ॿोली जी, असांजी लुग़त जी, असांजी तहज़ीब जी, असांजे तमंदुन जी, असांजे समाजी क़दरुनि जी इहा हिकिड़ो तारीख़ी दस्तावेज़ थींदो। जी बिल्कुलु। ऐं उन में डॉक्टर साहब अहम सिंधी हिकिड़े इल्मी अदबी इदारे सिंधी अदबी बोर्ड जे साम्हूं 1955 में हिकिड़ी तजवीज़ रखी त लोक अदब जे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते किताब शाया कया वञनि। उन वक़्त में मखतूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला साहिब जिन जहिड़ी शख़्सियत बोर्ड जा चेयरमैन हुआ, 1956 जी आख़िर में उन तजवीज़ खे मंज़ूरु कयो वियो। डॉक्टर साहब उन कम जो निगरान हो, उन जा ॿांबेली हुआ, साथी हुआ, कमु करण वारा हुआ, ऐं शेख मोहम्मद इस्माइल हो, जी ऐं मुमताज़ मिर्ज़ा साहब हो, जी हाँ। ऐं ॿिया काफ़ी अहिड़ा नाला अचनि था। तहलकेवार कारकुन हुआ जिन सिंध जी कुंड कुड़छ मां उहो मवाद मोकिलियो। पर ख़ासि ॻाल्हि त का वेही उते ऑफ़िसुनि में इहो लोक अदब जो कमु कोन थियो। सिंध जी कुंड कुड़छ, जी हाँ। सिंध जी हदुनि खां ॿाहिरि हाँ। जिथे इहे कचहरियूं थियूं थिए, हाँ जी हाँ। जिते इहे मलूक माण्हू मौजूदु हुआ, हाँ। उहे गुफ़्ते जा गोहर, उते डॉक्टर साहब तॾहिं सुवारी जूं जदीद सहूलियतूं मुयसरु कोन हुयूं, उते कही विया जी हाँ। ऐं उते लोक अदब जे किताबनि जे लाइ झोलियूं मवाद जूं भरे आया। यकीनन अवां बिल्कुलु दुरुस्त था चओ त लोक अदब जी ऑफिस सिंध यूनिवर्सिटी ओल्ड कैंपस में क़ाइमु थी, जिते डॉक्टर साहब जिन हिकिड़ी पूरी टीम सां गॾु हिकिड़ो सिंधी ॿोलीअ जे लाइ, लोक अदब जे लाइ ॿेलाइन जे ॿोल खां पोइ हीरन साण जेका किताब आहिनि उन ताईं जो सफ़र आहे। पर डॉक्टर साहब जिन जो लोक अदब सां गॾोगॾु जेको इंतिहाई वॾो अहमियत जो कमु आहे उहो आहे शाह लतीफ़ ते तहक़ीक़। ख़ासि तरह सां शमसुल उलमा मिर्ज़ा कलीश बेग, डॉक्टर गुरबख्शानी साहब जिन क़याम पाकिस्तान खां पहिरीं, अलामा दाऊद पोटो साहब उन्हनि शाह लतीफ़ ते कमु कयो, पर मरबूत तरीक़े सां ऐं खुलीअ दिलि सां पूरी तहक़ीक़ सां मुस्तनिद मतन खे ॻोल्हण जे सिलसिले में। ऐं शौक़ साहब तव्हां खां पुछणु चाहींदुसि त शाह लतीफ़ ते जेको डॉक्टर साहब जिन जा 10 वॉल्यूम्स आहिनि ऐं ज़ख़ीम हिकिड़ो वॾो कमु आहे, ऐं चाहींदुसि त उन जे बारे में असांखे ॿुधायो त उहो उनजी वर्थ छा आहे, उहो केतिरी अहमियत जो कमु आहे। असां नज़र फेरायूं था जॾहिं तहक़ीक़ जी दुनिया में, त दुनिया जा जेके वॾा शाइर आहिनि उन्हनि जे कलाम में इलाही कलाम घणो अची वियो आहे, उन्हनि जे नाले में, उन जे खाते में अची वियो ऐं उन्हनि ते तहक़ीक़ थी आहे। ऐं मुस्तनद जेको आहे कलाम उनजो रूमी जो, हाफ़िज़ जो, सादी जो, ॿियनि जो गॾु कयो वियो आहे, मुस्तनद नुस्ख़ा तयारु कया विया आहिनि। इहो दुनिया जो हिकिड़ो दस्तूर आहे। त सिंधी अदबी बोर्ड जॾहिं क़ाइमु थियो त ॿिनि स्कीमुनि सां गॾोगॾु इहो बि ज़रूरी सम्झियो वियो त शाह जो कलाम जो मुस्तनद नुस्ख़ो तयारु कजे। हाणे उनजी मुख़्तसिर तारीख़ त इहा आहे त पहिरियों अलामा दाऊद पोटे खे इहो कमु ॾिनो वियो ऐं अलामा साहब कुझु कलमी नुस्ख़ा, शायदि 30 जे लॻभॻि हुन कलमी नुस्ख़ा गॾु कया। पर वॾो आलिम हो, उन करे चयो, हुन इहो सोचियो त जीअं घणा कलमी नुस्ख़ा गॾु थियनि तीअं सुहिणो कमु थींदो। ऐं हुनखे जॾहिं चवंदा हुया त चवंदो हो त बाबा अञा कलमी नुस्ख़ा घणा गॾु कयूं। आख़िर उमिरि सां वफ़ा न कई ऐं उहो कमु रहिजी वियो। पोइ वरी अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी खे इहो कमु ॾिनो वियो ऐं उन बि अञा मुतालो कयो कलमी नुस्ख़नि जो, अञा ॾिसी रहियो, थोरो इब्तिदाई कमु हुयो त वरी उहो कमु बि उते अध में रहिजी वियो। पोइ डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच खे इहो कमु ॾिनो वियो त डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जीअं का इमारत ओसार बि आहे त उनजो रॉ मटीरियल गॾु कयो वेंदो आहे, तीअं हुन पहिरियों त जेके कलमी नुस्ख़ा हुया उन खां वधीक ॻोल्हा कई। ॿियो दुनिया जे ॿियनि मुल्कनि में जेके कलमी नुस्ख़ा हुया या शाह जे हवाले सां जेके किताब हुया, पहिरियों त हुन उहे शाया कया। उनखां पोइ इहा हुन कोशिशि कई त घणे खां घणा कलमी नुस्ख़ा हथु अचनि। लॻभॻि 50 कलमी नुस्ख़ा डॉक्टर बलोच खे हथु आया, अञा थी सघे थो हुजनि। हाणे कलमी नुस्ख़ा हथु आया, इहो कलमी नुस्ख़ा हथु अचण का मामूली ॻाल्हि न आहे। मुंहिंजो बि इन्हनि ॻाल्हियुनि सां वास्तो रहियो आहे। कंहिं कलमी नुस्ख़े जे तलाश में वियो आहियां त उहो कलमी नुस्ख़ो ॿाहिरि कढंदा ई न आहिनि, बरक़त हली वेंदी। या हुनजो पंहिंजो हिकिड़ो अक़ीदो आहे। हाणे गंज खे ई ॾिसो त गंज शरीफ़ तमर
फ़क़ीर जी औताक में हूंदो, सिर्फ़ु ज़ियारत कराई वेंदी, ॿाहिरि न कढिबो, ॿाहिरि कढिबो त बरकत फैली वेंदी, या हुनजो पंहिंजो हिकिड़ो अक़ीदो हुयो। अवामा दाऊद पोटो पहिरियों शख़्स आहे जंहिं वञी करे चए बाबा जुती हिते परे लाइ अदब करिणो आहे ऐं वञी करे पोइ वञी करे उतारो कर। कुझु वक़्तु रहियो, हुन ॾिठो उन खे, बहरहाली पहिरियों आलिम आहे। उनखां पोइ हमीद आख़ूंद खे आफ़रीन आहे जंहिं पंहिंजो असर रसूख़ हलाए कंहिं तरीक़े सां उहो गंज जेको आहे ॿाहिरि आंदो, उहो शायदि थियो। इहो ई वॾो हिकिड़ो कारनामो आहे जंहिंमें हमीद आख़ूंद जो इहो कारनामो आहे त हुन गंज ॿाहिरि कढियो। वॾे में वॾो कारनामो, असुलु कारनामो मुमताज़ मिर्ज़ा जो आहे जंहिं उन खे मौजूदु सूरत ख़ती में आंदो। इहा सभिनी खे ख़बर आहे। उहो बि डॉक्टर साहिब त जो हाणे शागिर्द। ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर बलोच शाह जे रिसाले सां मुंसलिक जेके ॻाल्हियूं हुयूं उन्हनि सभिनी ते हुन तवजो ॾिनो। जेके सुघड़ सियाणा हुया उन्हनि सां बि कचहरियूं कयूं। लोक अदब जे सिलसिले में बि वियो, पर शाह जे सिलसिले में बि वियो। हाणे कलमी नुस्ख़ा जेके आहिनि उनखे अहिड़ा भाग वारा माण्हू मिली विया, मुमताज़ मिर्ज़ा, शेख इस्माइल या ॿिया अहिड़ा जन उन्हनि जो उतारो कयो। हाणे ॻाल्हि इहा आहे कलमी नुस्ख़नि जो 50 कलमी नुस्ख़नि जो मवाद भेटण का मामूली ॻाल्हि न आहे। डॉक्टर बलोच उन्हनि समूरनि कहिड़े पहिरियों त कलमी नुस्ख़ो जो तारुफ़ु करायो, फलाणो कलमी नुस्ख़ो हितां हथु आयो, हिन जो हीउ संद आहे, हिन में हेतिरा बैतनि, हेतिरियूं वायूं आहिनि। उन खां पोइ हुन उहे सभु पढ़णियूं ॾिनियूं। हाणे असां वटि 50 कलमी नुस्ख़नि जो मवादु मौजूदु आहे। इहो पंहिंजे लेखे कलमी नुस्ख़ा हथु करणु, 50 कलमी नुस्ख़नि जो मवादु असांखे ॾियणु जेको 10 जुल्दनि में महफ़ूज़ आहे, इहो बि पंहिंजे लेखे हिकिड़ो वॾो कारनामो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त भिटाई जे कलाम जी सुञाण कहिड़ी आहे, उन जे लाइ हुन जेके बैनुल अक़वामी मयार आहिनि, 8 हिकिड़ा मयार क़ाइमु कया त भिटाई जो कलाम कहिड़ो थी सघे थो। उहो हिकिड़ो त जंहिं आगाटनि नुस्ख़नि में आहे जेके भिटाई खे वेझा हुया, ॿियो त घणनि नुस्ख़नि में आहे, टियों त साॻी साॻी ॻाल्हि जन नुस्ख़नि में आहे, साॻी पढ़णी, ऐं टियों त ॿोली जो मयार, फ़िक्र जो मयार। इहे 8 हिकिड़ा मयार डॉक्टर साहिबु क़ाइमु करे उन्हनि जी आधार ते ही जेको आहे कमु शुरू कयो ऐं 30 साल लॻाया। हीउ पहिरियों आलिम आहे जंहिंखे 50 कलमी नुस्ख़ा मिलिया आहिनि। हाणे गुरबख्शानी जहिड़े आलिम हिकिड़े दोस्त लिखियो त हिन वक़्तु गुरबख्शानी जो नुस्ख़ो मुस्तनद आहे। मूं रूबरू हुन सां इख़्तिलाफ़ु कयो, दादा मुस्तनद न आहे, छाकाणि गुरबख्शानी खे 3 नुस्ख़ा ठाहिया, जंहिं माण्हू खे 50 नुस्ख़ा ठाहिया। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त गुरबख्शानी अबियात मुतफ़रका, अबियात मुतफ़रका छा थींदो आहे, जॾहिं तहक़ीक़ थिए थी त पोइ हीउ भिटाई जो आहे या न आहे, ईअं कजे। डॉक्टर बलोच जा जेके बि कम आहिनि पंहिंजे लेखे वॾा कम आहिनि। मुंहिंजे ख़्याल में हीउ तमामु वॾो कमु आहे ऐं असां ते हुनजो वॾो अहसान आहे जो हेॾो मवादु असांखे ॾेई वियो आहे। शौक़ साहिब तव्हांजी वॾी महिरबानी। असांजे बलो साहिब जिन शाह लतीफ़ ते जेका मुस्तनिद तहक़ीक़ साम्हूं आंदी, उन में रिसाला भेटण खां पोइ मुस्तनिद मतन पंहिंजी जाइ ते, पर जेको हुननि जो अहम कमु आहे उहो उन जा मुक़दमा आहिनि, जिन में डॉक्टर साहिब जिन तहक़ीक़ जा नवां दरवाज़ा खोलिया आहिनि, जिन ते तमामु वाद ववाद थियो आहे। ऐं डॉक्टर साहिब जिन जेका वॾी जाखोड़ खां पोइ तहक़ीक़ कई, उहा असांजे लाइ हिकिड़ी मिसाली तहक़ीक़ हिन वक़्तु बि शुमार थिए थी। हिन वक़्तु असीं नाज़रीन जीअं असांजे लाइ ख़ुशनसीबी आहे त आउं पाण बि पाण खे ख़ुशनसीब सम्झां थो त डॉक्टर साहिब जिन जे क़दम बोसी करण जो मौक़ो मिलियो। मूंसे ॾिठा माउ जिनी ॾिठो पिरिन खे तनी संदी काए करे न सघां ॻाल्हिड़ी। डॉक्टर साहिब जिन समुंड न 7 समुंड आहिनि पंहिंजी शख़्सियत में, पर हिन मरहले में ही समुंड जी कहाणी, समुंड जी ज़ुबानी अचो त ॾिसूं त डॉक्टर साहिब जिन ख़ुदि पाण पंहिंजे जनम ऐं पंहिंजे कम जे बारे में असांखे छा पिया ॿुधाइनि। मुंहिंजे वालिद जो नालो अली महमूद ख़ान, कोट जाफ़र ख़ान लगारी, तालुको सिंजोरो, ज़िलो सांगड़। जॾहिं मुंहिंजे वालिद जो वक़्तु हो तॾहिं काफ़ी ग़ुरबत हुई, हीअ अञा बराज कोन निकितो हो। हर हारी हो मुंहिंजो वालिद, असांजो ॾाॾो बि हर हारी हो। सही परवरिश जीअं थींदी आहे पंहिंजे ख़ानदाननि में, को वीचारो वफ़ात करे वेंदो आहे त मुंहिंजा माइट अज़ीज़ हूंदा आहिनि। ॾाॾो असांजो ज़िंदा हो, चाचो असांजो ज़िंदा हो, नानो असांजो ज़िंदा हो, सभु अज़ीज़ जेके से मौजूदु हुआ। पर उन खां पोइ वालिद खां पोइ मुंहिंजी परवरिश कंहिं सही माना में जे चइजे त पोइ चाचे कई।
मुंहिंजे वालिद जो नालो अली मोहम्मद ख़ान, मुंहिंजे चाचे जो नालो वली मोहम्मद ख़ान। प्राइमरी त असां पंहिंजे ॻोठ जे भरिसां स्कूल हो उते। हाई स्कूल हो ई कोन कोतनि ॾींहंनि में मुस्लमाननि जे लाइ। समुंड खां वठी वेंदे पंजाब जी सरहद ताईं दरिया जे उभरंदे पासे को बि हाई स्कूल मुस्लमाननि लाइ कोन हो सवाइ हिकु जे, उहो नौशरो मदरसो ऐं हाई स्कूल। तंहिंजे करे हितां सिंझोरे मां वरी वञिणो पियो नौशहरे। पोइ 7 साल जेका तालीम सां नौशहरे मदरसे में थी। उन खां पोइ वरी 1 साल BA जो DJ सिंध कॉलेज सॾिबो जेको पोइ इस्लामिया कॉलेज कयो अथनि, उन में थी। पर पोइ उन वक़्तु तमामु फ़ियूं वॾियूं हुयूं, कराची जो ख़र्चु वॾो हो, उहो बर्दाश्त न करे सघियुसि। तंहिंजे करे हू हलियो वियुसि जूनागढ़। छो जूनागढ़ में ट्यूशन फ़ी कान हुई मुस्लमान शागिर्दनि खां। जूनागढ़ में हिकिड़ो तमामु रोशन ख़्याल वज़ीर हो बहाउद्दीन, उन उते कॉलेज ठारायो हो स्टेट जे तरफ़ां। पोइ BA जेका साम्हूं उतां जूनागढ़ मां कई। BA करण खां पोइ वरी अलीगढ़ यूनिवर्सिटी, मुस्लिम यूनिवर्सिटी अलीगढ़, उते MA ऐं लॉ, इहे ॿई मूं अलीगढ़ यूनिवर्सिटी मां कया। MA इस्लामिक सिविलाइज़ेशन, अरेबिक इस्लामिक सिविलाइज़ेशन। पोइ वरी इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो अची वियुसि यूनिवर्सिटी में पहिरियों नंबर। तंहिंजे करे 50 रुपया स्कॉलरशिप मिली। उहा ॾींदा जेको यूनिवर्सिटी में आर्ट्स में पहिरियों नंबर अचे ऐं हिकिड़ो साइंस में। पोइ उहे वरी जेका रिसर्च कनि PhD कनि त उन्हनि खे 3 सालनि जे लाइ 50 रुपया महीनो स्कॉलरशिप मिलंदी। इन स्कॉलरशिप जे करे पोइ आउं रही पियुसि वरी पोइ उते रिसर्च। इहा यकी हली 45 ताईं। 45 में सिंध मुस्लिम कॉलेज हिते खुलियो कराची में, पीर इलाही बख़्श साहिब मरहूम पंहिंजी कोशिश सां। पोइ उन जे घणी राय हुई त आउं अचां हिते अची लेक्चरर थियां। पोइ अलीगढ़ यूनिवर्सिटी खे छॾे अलीगढ़ खे आउं आयुसि अची लेक्चरर थियुसि 1 साल जे लाइ। डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब, असांजी वरी बि आउं चवंदुसि त मुंहिंजा उस्ताद मोहतरम आहियो तव्हां सिंध यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे में, ऐं असां सभिनी खे ख़बर आहे त डॉक्टर साहिब जिन 1946-47 में जेका पंहिंजी PhD कई आहे निज़ाम तालीम जे हवाले सां, त असांजा उस्ताद जेके आहिनि से हिकिड़े दुरुस्त तरीक़े सां पंहिंजनि शागिर्दनि खे तालीम ॾियनि। ऐं उनखां पोइ सिंध यूनिवर्सिटी जो ख़्वाबु अलामा काज़ी साहब ऐं उन सां गॾु साथ में असांजा डॉक्टर बलो साहब जिन आहिनि। इवन असांजी जेका न्यू कैंपस आहे उहा बि असांजे बलो साहब जिन ऐं अलामा काज़ी साहब जिन जी गॾियल हिकिड़ी चॉइस आहे त जाम शोरे में न खुलियल फिज़ा में इहा यूनिवर्सिटी क़ाइमु थिए। तव्हीं बि उते पढ़िया आहियो ऐं डॉक्टर साहब जिन उते हिकिड़े सरबराह सिंधी शोबो हुजे या निज़ाम तालीम जो ओल्ड कैंपस में शोबो हुजे उनजो क़याम, तव्हां बहसियत प्रोफेसर, उस्ताद, स्कॉलर डॉक्टर साहब जिन खे कीअं उथंदे वेहंदे कमु कंदे ॾिठो? त अलामा साहब सिंध यूनिवर्सिटी जो ख़्वाबु कोन ॾिठो। अलामा साहब त सिंध यूनिवर्सिटी में वाइस चांसलर अपॉइंट थिया हुआ। उनखां अॻु ई सिंध यूनिवर्सिटी क़ाइमु थी चुकी हुई ऐं उहा जॾहिं 52 खां पोइ हैदराबाद मुंतक़िल थी त पोइ अलामा साहब खे अलामा साहब जॾहिं हिते पहुता त सभ खां जेको हुनखे कलीग्स जेके मिलिया, छो जो को बि माण्हू सिंगल हैंडेड कमु न करे सघंदो आहे, त उनखे पहिरियां जेके साथी मिलिया तंहिंमें डॉक्टर नबी ख़ान बलोच, उन वक़्तु डॉक्टर ई हो, माना हू PhD हो, ऐं डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा ख़ान ऐं अहिड़े तरीक़े सां अली नवाज़ जतोई साहब उहो बि डॉक्टर, इहे अहिड़ा उस्ताद मिलिया। इन्हनि सभिनी में डॉक्टर बलोच साहब वधीक वोकल हो, ॻाल्हाईंदड़ हो, महिनती हो ऐं अलामा साहब खे वेझो हो। त पहिरीं जेका यूनिवर्सिटी असां वटि क़ाइमु थी त इहा यूनिवर्सिटी सिर्फ़ु एफिलिएटेड कॉलेजिस खे ऐं स्कूलनि खे बि यूनिवर्सिटी एफिलिएट कंदी हुई। हिते बाद में बोर्ड क़ाइमु कया विया, पोइ हुन में कॉलेजूं वग़ैरह न त यूनिवर्सिटी सां एफिलिएटेड हूंदा हुआ। एतिरे क़दुरु जो हैदराबाद जो SK रहीम हाई स्कूल अलामा साहब क़ाइमु कयो। SK रहीम खे पूरी मदद ॾिनी इन स्कूल क़ाइमु करण लाइ, जंहिंजो हिकिड़ो अलॻि दास्तान आहे। पर हिन अचण शर्त अलामा साहब पहिरियों जेके 2 शयूं हुते कयूं, उन में फैकल्टी ऑफ एजुकेशन एजुकेशन डिपार्टमेंट ऐं सिंधी डिपार्टमेंट क़ाइमु। ॿिन्ही जो सरबराह डॉक्टर नबी ख़ान बलोच साहब। बिल्कुलु डॉक्टर बलोच साहब जो चवणु इहो हो त अलामा साहब इन ॻाल्हि जो क़ाइल हो त उस्तादनि खे सिखिया ॾियणु तमामु ज़रूरी आहे।
हिकिड़े पुलिस वारे खे अपॉइंट करियो था, हिकिड़े मुख़्तियारकार खे अपॉइंट करियो था, हिकिड़े कलेक्टर खे, डिप्टी कलेक्टर खे, त हुनखे तव्हां सिखिया ॾियो था। हिकिड़ो उस्ताद था अपॉइंट करियो बिना कंहिं सिखिया जे, त हू कीअं पढ़ाईंदो। ऐं इहो पर प्रैक्टिकली असां ॾिठो त केतिरा उस्ताद जॾहिं अपॉइंट थिया त पुछंदा त साईं मार्कूं कीअं ॾिजनि, फार्म कीअं भरिजे। पर जेकॾहिं उन्हनि खे उहा सिखिया ॾिनी वञे त उनजे लाइ शोबो क़ाइमु थियो, जंहिंखे तमामु चङी तरह मिसयूज़ कयो वियो, जो बजाए उस्तादनि उन्हनि खे इन सिर्फ़ु कॉलेज जे उस्तादनि लाइ ऐं BT ऐं CT जा कोर्स करे उन्हनि खे पढ़ायो वियो। हालांकि यूनिवर्सिटी में जेको उस्ताद अपॉइंट थिए थो उनखे इते सिखिया वठणी आहे, चाहे 6 महीना हुजे 12 महीने हुजे, क़ाइमु उन्हनि लाइ थियो। तंहिं करे असांजी उहा का ॻाल्हि न हली, छो जो हिननि खे अलामा साहब खे टाइम थोरो मिलियो, 9 साल आहे, पर उहे अञा ठाहिण जा साल आहे। हाणे यूनिवर्सिटी खे वधाइणो हो। अलामा साहब जो ख़्वाबु इहो हो त हीअ रुगो एफिलिएटेड कॉलेज यूनिवर्सिटी न रहे, पर हीअ रेजिडेंशियल यूनिवर्सिटी बणिजे, जंहिंमें असांजे सिंध जा माण्हू, सॼे सिंध जा माण्हू हिते अची पढ़नि। छो जो न त कंहिंखे एॾे पहुचण जी हिते अचे हैदराबाद में या कराची में अची रहे माण्हू ऐं उहो पढ़े। तंहिं करे इहा रेजिडेंशियल यूनिवर्सिटी क़ाइमु थी जामशोर में। ऐं डॉक्टर साहब जो पंहिंजो चवण इहो, ऐं पाण हिकिड़ो एकेडमिक काउंसिल में जॾहिं ज़िलो जामशोरो ठहियो त रिकॉर्ड कराई पंहिंजो बयानु, त हीउ रिकॉर्ड ते रखियो वञे त हीउ जामशोरो कोन्हे, जामशोरो दरिया जे हुन पासे आहे, हैदराबाद वारे पासे। हीअ देह सोन विल्हार आहे। पोइ हिन जो जेको बि नालो रखो, पर हीउ न आहे। इहो डॉक्टर साहब पाण, छो जो मां डीन हुउसि ऐं एकेडमिक काउंसिल में हुउसि, डॉक्टर साहब एतिराज़ु कयो। पर हाणे उहो जामशोरो थी वियो उन जामशोरे में। त इहा ज़मीन वठण खां वठी ऐं कंस्ट्रक्शन ताईं जेको बि कमु हो, तंहिंजी निगरानी सिधो संदो डॉक्टर साहब कई। ऐं हिन इहो चयो त अलामा साहब त उनजी विजन वरी ॿी हुई त असां रुगो फ़लसफ़ो या ॿोली या मज़हब इहो न पढ़ायूं, असां साइंस पढ़ायूं। छो जो दुनिया में जेकॾहिं तरक़ी करणी आहे त असांखे साइंस जो सहारो खणणो पवंदो। बाक़ी ॿोली ऐं इल्मु जेके आहिनि से साइंस खे पढ़ाइण में मदद कंदा असांजी। इन करे हिते जेके डिपार्टमेंट्स क़ाइमु थिया साइंस जा, ऐं अलामा साहब जी मर्ज़ी त एरोनॉटिकल शोबो बि क़ाइमु करियूं ऐं एग्रीकल्चर बि हिते करियूं। पर उनजो पोइ बहस कयूं त हुन में ख़बर पई त इन ज़मीन ते एग्रीकल्चर यूनिवर्सिटी क़ाइमु करणु ठीकु न आहे, छो जो तजुर्बे ॻाल्हि आहे असांखे हिते ॿनियूं कोन मिलंदियूं। तंहिं करे उहा टंडे जाम में ठही। एरोनॉटिकल असां न ठाहे सघियासीं, बाक़ी साइंस जा शोबा अलामा साहब क़ाइमु कया। ऐं हू अलामा साहब ऐं डॉक्टर बलोच ऐं ॿिया जेके उस्ताद मां ॻाल्हि कई, हिननि जो दिमाग़ु ईअं न हूंदो हो जेको हिकु तरफ़ हलंदो हुजे। हीअ हर फील्ड ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल करे सघंदा हुआ, लेक्चर्स ॾेई सघंदा हुआ। डॉक्टर बलोच लाइ मां हिकिड़ो अखर चवंदुसि त हुन सिर्फ़ु सुठो उस्ताद हो, पर हू सुठो तइलीमी माहिर ऐं मुंतज़िम हो। डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब जिन असांखे या असां सभिनी खे ॿुधायो त डॉक्टर बलोच साहब जिन न फ़क़ति अकेडमिक लिहाज़ खां ओल्ड कैंपस में निज़ाम तालीम जे हवाले सां पाण जॾहिं अमेरिका मां आया पंहिंजी PhD करे त उहो हिकिड़ो नओं इदारो क़ाइमु कयूं ऐं गॾोगॾु पहिरियों दफ़ो असांजी सिंध यूनिवर्सिटी में सिंधी शोबो क़ाइमु कयूं, जंहिंमें असांजे तमामु वॾा स्कॉलर मिसाल तौर ते डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब ऐं आपा डॉक्टर शम्स अब्बासी हिन क़िस्म जा पहिरियां अवाइली जेके शागिर्द जिन ख़ुदि बि डॉक्टर साहब जे नक्श क़दम ते हली ज़बरदस्त ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। पर इन मरहले में जॾहिं यूनिवर्सिटी पंहिंजे उरूज ते पहुती आहे त उन में IR डिपार्टमेंट बि क़ाइमु आहे, जिते आवाज़ जो चंड, जी हा, महताब अकबर राशिदी साहिबा उते पढ़े पई, पढ़ाए पई। ऐं हिन वक़्तु उनखे इहो बि एज़ाज़ु हासिलु आहे त डॉक्टर साहब जिन जा जेके हिन वक़्तु इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया में लाइफ लॉन्ग इंटरव्यूज़ आहिनि, उन्हनि में शानदार इंटरव्यू जो क्रेडिट असांजी महताब अकबर राशिदी खे पए। आपा असांखे ॿुधायो त डॉक्टर बलोच साहब जिन खे अव्हां कीअं ॾिठो ऐं अव्हां जी दिलि जे हुज़ूर सां उनजे बारे में तव्हां छा चवणु चाहींदव? महताब अकबर राशिदी। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच ते ॻाल्हाइण एतिरो सवलो कोन्हे। एतिरी वरी कदावर जेका कदावरनि खां बि कदावर शख़्सियत हुजे, उन ते ॻाल्हाइण जे लाइ तव्हांजो इल्मु अदब सां, मुताले सां लाॻापो ऐं शऊर हुअणु ॾाढो ज़रूरी आहे। मां इन क़ाबिल न आहियां, पर तव्हां मूंखे इज़त ॾिनी, तव्हां मूंखे इन क़ाबिल सम्झो त मां डॉक्टर बलोच ते ॻाल्हायां। मूंखे ख़ुशी इन करे थी थिए त सिंध जूं इहे नामवर शख़्सियतूं, जंहिंमां डॉक्टर बलोच बि हिकिड़ो आहे, उन्हनि खे मूंखे ॾिसण जो मौक़ो मिलियो, उन्हनि जी सोबत नसीब थी, उन्हनि जे कचहरियुनि में, उन्हनि जे सेमिनारनि में, उन्हनि जे तक़रीर करण वारनि अहिड़नि मौक़नि ते मां मौजूदु रहियसि। ऐं उन्हनि ख़ुशकिस्मतुनि मां बि आहियां जिन खे इहो बि मौक़ो मिलियो त डॉक्टर साहब खे मां इंटरव्यू करे सघां।
उन मां केतिरियूं शयूं मुंहिंजे ज़हन में हुयूं जेके मां हुन खां पुछंदी रहियसि, जेके अॼु तारीख़ जो हिसो आहिनि। ऐं मां कोशिशि पई कयां त मुंहिंजा कयल जेके इंटरव्यूज़ आहिनि उन्हनि खे मां कलमबंदि कयां, ताकी उहे हिकिड़ो तारीख़ जो हिसो बणिजी वञनि, किताबनि में महफ़ूज़ थी वञनि। पर हिते जॾहिं असां मुख़्तसिर नमूने मां ॻाल्हायां थी त मूंखे मां हुनखे कीअं कहिड़े नमूने सां ॿुधाईंदसि त हुनजी शख़्सियत छा हुई। मां हुनखे मुदबिर चई थी सघां, मां हुनखे मुफ़क्किर चई थी सघां, दानिश्वर, मुअर्रिख़, शाह जो ॼाणू शाइर, लोक अदब जो मेमार, ॿोलीअ जो पासबान, तालीमी मैदान जो शहसवार, कहिड़ी ॻाल्हि चई कहिड़ी ॻाल्हि चवां। मां शायदि वञा हुनजी शख़्सियत जो या हुनजे मुताले जो या हुनजे इल्म अदब जो ऐं जिन मज़मूननि ते हुनजी दस्तरस हुई उनजो अञा पूरी तरह सां मां शायदि अहातो नथी करे सघां। ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर साहब जी शख़्सियत ते ॻाल्हाइण जे लाइ रुॻो इहो ॾिसणो कोन्हे त हुनजे लिखियल किताबनि जो तादादु केतिरो आहे। अणगणिया किताब हूंदा। तव्हां रुॻो लोक अदब ते डॉक्टर बलोच जो कमु ॾिसो त माण्हू शायदि वॉल्यूम ॻणंदो रहिजी वेंदो, 40 खां मथे अंगु निकिरंदो रुॻो हिकिड़ी सिंफ़ जो। उनखां पोइ तारीख़, उनखां पोइ तव्हां ॾिसो त शाह जी लुग़त जा हुन घणा वॉल्यूम्स लिखिया, शाह जी शाइरी जी तशरीह केतिरनि वॉल्यूम्स में कई। ऐं उनखां अलावा जेको बुनियादी कमु डॉक्टर साहब कयो जॾहिं कोलंबिया न्यूयॉर्क यूनिवर्सिटी मां PhD करे आयो, त हुन जो जेको मक़ालो हुयो उहो हुयो एजुकेशन ते। ऐं 1949 में डॉक्टरेट वरिती अथईं। त उन महिल पाकिस्तान वजूद में अची चुको हुयो ऐं डॉक्टर साहब खे इहा ख़बर हुई त तव्हां जॾहिं हिकिड़े नौ आबादियाती निज़ाम मां निकिरो था पिया, कॉलोनियल सिस्टम मां निकिरो पिया, त तव्हांजे नए मुल्क जो जेको तालीमी निज़ाम आहे उहो कहिड़ो हुअणु खपे। त तव्हांखे हैरत थींदी त अॼु जॾहिं असां पाकिस्तान जा 75 साल आज़ादीअ जा गुज़ारे चुका आहियूं, असां उन फ़लसफ़े खे पंहिंजो न कयो जेको डॉक्टर साहब ॿुधायो त जॾहिं नवां मुल्क ठहनि था, जॾहिं नओ आबादियाती कॉलोनियलिज़म मां निकिरनि था, त हुननि खे पंहिंजी तालीम जो निज़ाम कहिड़ो करणु खपे। असां उनखे कोन अपनायो, बल्कि असां इहो ॾिठो आहे त असांजी 74-75 सालनि जी हीअ जेका आज़ादी आहे उन में हर माण्हू अचे पंहिंजा पंहिंजा तजुर्बा कया, पर जेकी बुनियादी ॻाल्हियूं हुयूं उहे असां अञा बि कोन पंहिंजूं कयूं आहिनि। महिरबानी मेहताब आपा, असीं हिन वक़्तु उन घर में हलूं था, उन अज़ीम घर में रहूं जी कोशिशि कयूं था जिते डॉक्टर साहब जिन न फ़क़ति रहिया पर बेबहा किताब हुननि पंहिंजे मुख़्तलिफ़ मरहलनि में तहरीर कया। इंजीनियर अली मोहम्मद बलोच साहब डॉक्टर साहब जिन जा फ़र्ज़ंद आहिनि। बलोच साहब असांखे महिरबानी करे ॿुधायो त बहसियत बाबा डॉक्टर साहब जिन कीअं हुया, बहसियत वालिद कीअं तव्हां उन्हनि खे ॾिठो? निहायत शफ़क़त वारा, ओके, हद खां वधीक। हालांकि डॉक्टर साहब जूनागढ़ पढ़ंदो हो, 6 महीननि खां पोइ ईंदो हो, या वरी अलीगढ़ पढ़ंदो हो त 6 महीननि खां पोइ ईंदो हो। ईंदो हो त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी, ख़ुशि थींदासीं त बाबा आयो आहे, ऐं पाण ॾाढो प्यारु कंदो, हद खां वधीक प्यारु कंदो हो। भला उन जूं घर वारियूं माशाल्लाह 2 शादियूं कयाई, पोइ उन्हनि ॿिन्ही सां उन्हनि जो रवैयो तमामु सुठो रवैयो, केतिरो? का असां अहिड़ी ॻाल्हि थी कान जो थियणु खपे, न थियणु खपे। ऐं नियाणियुनि सां भला? नियाणियुनि सां तमामु सुठो, तमामु सुठो। असां पहिरीं घर मां 4 पुट थिया, हिकु नियाणी थी, ॿिए घर मां जेको हिकिड़ो पुटड़ो 2 नियाणियूं थियूं। माशाल्लाह सभु पंहिंजे लेवल ते पढ़ी पढ़ी मथे चढ़ी विया। अच्छा, तव्हां उनखे लिखंदे पढ़ंदे ॾिठो, डिस्टर्ब थींदा हुआ जेकॾहिं तव्हां ॿारड़ा गोड़ कयो या को शोर कयो त बेज़ार थियनि? सिंध यूनिवर्सिटी में पाण रहंदा, हा, उते कमिरो पंहिंजो हुन, दर ॾेई अंदरि पाण वेही कमु कंदा। अच्छा, तव्हां डिस्टर्ब थिया या छा थिया। हा, सपोज जो सवेर उथंदा, नमाज़ पढ़ी यकदमि पोइ कमु शुरू कंदा, यको 9 ताईं कमु पिया कंदा, पोइ ॾिसंदा त हाणे बाक़ी ऑफिस में वञण जो अधु कलाकु आहे, त पोइ थोरो शइ ॿिए करे नाश्तो करे वञी कमु ते हलंदा। टाइम जी ॾाढी पाबंदी डॉक्टर साहब, हद खां वधीक। चवंदो हो बाबा अॼु हलणो आहे फलाणे हंधि तव्हां अचिजो। असांखां 5 मिंट लेट थींदा, चओ तव्हां लेट आ चयो, 5 मिंट छो लेट आया बाबा? इहे ॻाल्हियूं। वॾो कमु जेको ॿियो कयूं, जेको ॻोठ पंहिंजे ते किताबु लिखियऊं। हा, असांजो ॻोठ जाफ़र ख़ान लगारी, उन में पाण लिखियो अथनि त असां हीअ किताबु जेको लिखियो आहे सो पंहिंजे ॻोठ जी साराह लाइ लिखियो आहे। असां चाहियूं था त जेके बि सरहंदी वारा माण्हू आहिनि उहे पंहिंजे ॻोठनि ते किताबु लिखनि, हिकिड़ी हिस्ट्री थी, तारीख़ थी वेंदी।
उन किताब में जेके आहिनि पंहिंजे ॻोठ जा जेके आहिनि क़ौमूं उन्हनि जा नाला ॿुधाया असां कहिड़ियूं कहिड़ियूं क़ौमूं हूं उहे छा कंदा हुआ ऐं पोइ वरी उन क़ौमनि जे पाड़ा हा उन पाड़नि जा वरी शुजरा अच्छा त हीअ पाड़ो आहे उनजो शुजरो कीअं आहे हीअ पाड़ो आहे तिन जो शुजरो कीअं आहे हाणे असांजो पाड़ो आहे जाफ़रानी अच्छा हाणे उनजो मां तव्हांखे ॿुधायां थो शुजरो हाणे मुंहिंजो पोटो आहे मोहम्मद हारिस पुटु मोहम्मद फैसल पुटु अली मोहम्मद पुटु नबी पेश ख़ान पुटु अली मोहम्मद ख़ान पुटु अर्ज़ मोहम्मद ख़ान पुटु ख़ैर मोहम्मद ख़ान पुटु अली पेश ख़ान पुटु जाफ़र ख़ान इहे जेके सभु ॻाल्हियूं उन में हुयूं भला डॉक्टर साहब जिन जे अदी आमना त सदाईं चवंदी त चवंदा त बाबा सवेल उथो त जीअं असांखे ॾींहं जो घणो हिसो कमु करण जे लाइ मिले त डॉक्टर साहब जिन जी सुबुह जो जागण ऐं राति जो सुम्हण जा औकात छा हूंदा हुआ डॉक्टर साहब कमु करे राति जो 10 सुम्ही रहंदा वरी सुबुह जो सवेर उथंदा फजर जो नमाज़ ते उथंदा पोइ वरी कमु कंदा वरी ऑफिस मां 1-2 बजे ईंदा त थोरो मानी खाई कलाक खनि आराम कंदा पोइ वरी कमु खे लॻी वेंदा उते पंहिंजी डिक्शनरी ऑफिस हूंदी हुते वञी वेहंदा कमु कंदा यको हुते 7-8 ताईं कमु कंदा भला डॉक्टर साहब जी ख़्वाहिश न थी त मुंहिंजा औलाद बि मूं वांगुरु लिखे पढ़े लोक अदब सां या सिंध जे क्लासिकल अदब सां दिलचस्पी रखे मूंसां गॾु घुमे फिरे असां डॉक्टर साहब सां गॾु घुमंदा फिरंदा हुआसीं ऐं कचहरियुनि में वेंदा हुआसीं पर छाकाणि त हाणे अदा वॾो जेको मेडिकल साइड ते हलियो वियो ऐं इंजीनियरिंग साइड ते हलियो त उते एॾो ऊछो कमु पढ़ाइण जो हूंदो जो टाइम न मिलंदो ॿिए पासे माण्हू हलियो वञे अच्छा हूअं बि जॾहिं बड़ जो घाटो वण हिकिड़ो थींदो आहे त पोइ उनजे हेठां नंढा नंढा ॿूटा बसि नंढा ई नज़र ईंदा आहिनि असीं हलूं था डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब मांझी असीं हिन तरफ़ खां अचूं पिया त डॉक्टर साहब जी ॿोली आहे ॿोलीअ ते कमु आहे लोक अदब आहे शाह लतीफ़ आहे पर सच पुछो त शाह लतीफ़ वांगुरु ई जेको क्लासिकल असांजो ॿियो अदब आहे शाह लतीफ़ खां पोइ वारे जे दौर जो उहो बि हिकिड़ो तमामु वॾो कमु आहे जंहिंमें पहिरियों भेरो डॉक्टर साहब जिन असांजे सिंध जे क्लासिकल ऐं रवायती दौर जे वॾनि शाइरनि ते पहिरियों दफ़ो निशान भर कमु कयो आहे ऐं चाहींदुसि उनजो तफ़सील तव्हां असांखे ॿुधायो साईं महिरबानियूं नसीर साहब डॉक्टर बलोच साहब जा एतिरा घणा पासा आहिनि जो सचपच उन ते ॻाल्हाइजे त हीअ मुख़्तसिर वक़्तु तमामु थोरो आहे उहो लोक अदब जे हवाले सां हुजे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां हुजे सिंधी ॿोली ऐं उनजो अदब जी तारीख़ जे हवाले सां हुजे मागन मकान जे हवाले सां हुजे या असांजा जेके किरदार आहिनि उनजे हवाले सां हुजे पर उन्हनि में उन सभिनी सां गॾु जेको ही बि अहम कमु आहे त जेके सिंध जा क्लासिकल शाइर आहिनि उन्हनि खे जा मतिलबु त अॻु में त मुख़्तलिफ़ हंधनि ते रिसाला या अहिड़ा किताब अहिड़ा कलमी नुस्ख़ा मुख़्तलिफ़ ख़ानदाननि वटि मौजूदु हुआ डॉक्टर बलोच साहब तमामु वरी जाखोड़ करे उन्हनि जा उहे कलमी नुस्ख़ा हथु कया जेके असांजा क्लासिकल शाइर हुआ न फ़क़ति उहे कलमी नुस्ख़ा हथु कयाऊं पर हिकु शाइर जा जेके बि घुर्बल जेतिरा थी सघिया उहे कलमी नुस्ख़ा हथु करे पोइ उन्हनि ते कमु कयूं मियूं इनात नसरपुरी सुभान अल्लाह तव्हां सम्झो त हेॾो वॾो शाइर ऐं उन ते जेको हुन कमु डॉक्टर साहब कमु कयो आहे डॉक्टर बलोच साहब कमु कयो आहे सचपच उहो बेमिसाल कमु आहे न फ़क़ति उहो कलमी नुस्ख़ो हथु कयूं या ॿिया कलमी नुस्ख़ा हथु करे उनजो जेको सो हिकिड़ो सही ऐं मतन तयारु कयूं पर उन सां गॾोगॾु उनजी ॿोली ऐं उनखे अराबूं ॾियणु या ॿियो जेको अहिड़े क़िस्म जो उहो कमु उन सां गॾोगॾु शाहकार मुक़दमा लिखियऊं ज़बरदस्त शाहकार मुक़दमो जेको लिखियऊं उन में न फ़क़ति उन शाइर जी जेका ज़िंदगीअ जो अहवालु उनजी सवाना आहे पर उनजो जेको उहो दौरु आहे उन ते बि जेको कमु कयो आहे उहो कमाल जो कमु आहे इहा जेका रिसर्च आहे इहो जेको रिसर्च जो अंदाज़ आहे आउं सम्झां थो त असां वटि ओड़ो अॻु में मतिलबु घटि थो मिले ऐं उहो डॉक्टर बलोच साहब ई अहिड़े क़िस्म जूं रवायतूं ॿुधियूं आहिनि ऐं उहो उन में अच्छा उन सां गॾोगॾु उहा जेका शाइरी आहे उन शाइरीअ जो वरी बि उन दौर जे ॿियनि शाइरनि तां तक़ाबली जाइज़ो या उनजो शाइर जो जेको ॿियनि शाइरनि ते असरु आहे उनजे पोइ जे उहो कमु या उन शाइरीअ में जेके लफ़्ज़ आहिनि जेका सिंधी ॿोली आहे उनजी सूंहं जेका आहे उनखे उजागर करणु एतिरो जेको ज़ख़ीरो आहे जेको लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो जेका लुगत आहे उन ते कमु करणु उहो सफ़ा बेमिसाल कमु आहे इहो न फ़क़ति में शाह नायत नसरपुरी जे हवाले सां पर उहो लाखे लुत्फ़ुल्लाह जे हवाले सां हुजे या उहो मुख़्तसरी सही थोरो ई सही या
लुत्फुल्लाह कादरी जे हवाले सां हुजे बिल्कुलु ठीकु या ख़लीफ़े नबी बख़्श जे हवाले सां हुजे या शाह शरीफ़ भाॾाई जे हवाले सां हुजे, अहिड़ा इलाही क्लासिकल शाइर अमल फ़क़ीर आहे। हमल फ़क़ीर आहे। सच हीअ आहे त जेके असांजा क्लासिकल शाइर आहिनि उनखे न फ़क़ति डॉक्टर बलोच साहिबु असांजे नसलनि ताईं असां ताईं पहुचायो, उनखे छपाए जामे करे, पर उन ते शाहकार मुक़दमा लिखी हिकिड़ी जदीद रिसर्च जो रवाजु विधो। ऐं असां हाणे जेको बि उन खां पोइ जेको उन्हनि ते रिसर्च थी थोरी घणी आहे या मुस्तक़बिल में थींदी त उन जो ई जेको प्राइम सफ़ा बुनियादी जेको माख़ज़ हूंदा उहे डॉक्टर बलोच साहिब जा इहे मुक़दमा हूंदा, उहा जेका मतिलबु उन ते जेको कमु आहे उहो हूंदो। गॾोगॾु असां ॾिसूं था त जेके असां जेकॾहिं इन दौर जी असां तारीख़ जेकॾहिं उन ते जेको कमु थियो या थींदो उन जो बि इहो जेको माख़ज़ हूंदा, बुनियादी माख़ज़ डॉक्टर बलोच साहिब जो इहो कमु ऐं उनजा शाहकार मुक़दमा हूंदा। ऐं इन सां गॾु ॿियूं बि ख़ालियूं खोड़ सारियूं इहे मुक़दमा न फ़क़ति उहा सवाना आहिनि, न फ़क़ति शाइरी जे लिहाज़ सां, पर ॿोलीअ जे हवाले सां बि उहे शाहकार मुक़दमा आहिनि। आउं सम्झां थो त हिन खां अॻिते हली ज़रूरु हिन ते कमु थींदो, उहो अञा वधीक थी सघे थो, पर जेके डॉक्टर बलोच साहिब जेके दायरा, जेके असांखे रुख, जेके असांखे पेचरा, जेको असांखे वाटूं ॾेई वियो आहे, उहे कमाल आहे। उहो न फ़क़ति हिकिड़े महदूद हवाले सां, पर असांजी सॼी मतिलबु जेका सिंधी क़ौम आहे या सिंधी जेका ॿोली आहे, सिंधी अदब आहे, सिंधी जेका शाइरी आहे, ख़ासि करे क्लासिकल शाइरी, उन हवाले सां जेको आहे हिकिड़ा अहिड़ा रुख आहिनि जेके असांजे लाइ सचपच त उहा रोशनी आहिनि, जंहिं रोशनीअ में ई असां अॻिते वधी के नवां नतीजा नई रिसर्च। डॉक्टर मोहम्मद अली तव्हां बिल्कुलु दुरुस्त फरमायो त डॉक्टर साहिब जिन जो शाह लतीफ़ जो कमु त पंहिंजी जाइ ते आहे, पर ॿिया जेके संदन बुनियादी कम आहिनि जिन खे बुनियादी माख़ज़ जो दर्जो मिली चुको आहे, जीअं मियां इनायत जो अवां कलाम जेके शाह लतीफ़ खां सीनियर शाइर हुया, उन जी सॼी ज़िंदगी गॾु करण ऐं उन जे कलाम ते तहक़ीक़ ऐं उन जे मफ़हूम ऐं शाइर जी हैसियत में गॾोगॾु हमल फ़क़ीर जो जेको हीअ बि बुनियादी पहिरियों कमु आहे जेको डॉक्टर साहिब जिन उन जो बुनियादु विधो आहे, मियां लुत्फुल्लाह कादरी आहे, ऐं वरी डॉक्टर पंहिंजो नबी बख़्श ख़लीफ़ो नबी बख़्श साहिबु आहे। ऐं गॾोगॾु डॉक्टर साहिब जे लाइ असां सम्झो पिए त हू लोक अदब ऐं क्लासिकल, पर हुननि रवायती दौर जो जेको इंतिहाई अहम कलीज बेग जो हमअसर आहे मीर अब्दुल हुसैन ख़ान सांगी, उन जी कुलियात खे हुन जे वॾनि सां उन जे ख़ानदान सां मिली करे उनखे सहेड़ियो। पर आउं तव्हांखां हिन मरहले में आख़िरी सुवाल मोहम्मद अली तव्हां कंदुसि त छाकाणि त डॉक्टर साहिबु तव्हां ख़ुदि उन इदारे जा हींअर चेयरमैन आहियो, जंहिंजा बानी चेयरमैन, जंहिंजो बुनियादु डॉक्टर साहिब जिन ख़ुदि विधो आहे, त पाण कहिड़ा उहे कम हुया जिन जो उते हिकिड़ो जीअं चइबो न त बुनियादी विझी विया ऐं त जीअं ईंदड़ उन ते अॻिते हली कमु कनि, त लुग़त ऐं लोक अदब ऐं किताब इन्हनि जी अशात ॿुधणु चाहींदासीं त डॉक्टर साहिब जिन कहिड़नि उते इनोवेटिव कमनि जी इब्तिदा कई लैंग्वेज अथॉरिटीअ में? साईं महिरबानी। डॉक्टर साहिबु जिन बि इदारनि में रहियो या जेके इदारा उन में उनजो बानी रहियो, त उन्हनि में जेको हुन बुनियादु रखिया आहिनि उहे असांजी ॿोली, इल्मु, अदब जे हवाले सां हुजनि। पोइ महिराणा आर्ट्स काउंसिल में कमु कयूं या ॿियनि हंधनि ते कमु कयूं, यूनिवर्सिटी जे कंहिं डिपार्टमेंट में कंहिं शोबे जो शुरूआती कमु कयूं, ईअं ई सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारो जेको जंहिंजा पहिरियां बानी चेयरमैन आहिनि, उन में जेको हुन बुनियादु रखियो या उनजो जेको मतिलबु त उन दौर में जेको खाको हिकिड़ो पेश कयो त छा जेको सो सिंधी ॿोलीअ जो बाख़्तियार इदारो छा कंदो तोड़े जो, उन खां अॻु में हिकिड़ो ॿोलीअ जो बिल मंज़ूरु थियो, उन में जेको सो हिकिड़ी असेंबली जेको सो उनखे कयो, पर उन ते जेको अॻिते उहो त फ़क़ति मुख़्तसिर मतिलबु त ॻाल्हि हुई, पर उनखे जेको डॉक्टर बलोच साहिबु वधायो त उहा ॿोलीअ जी वाधवीज, ॿोलीअ जी तरक़ी, उन सां गॾु ॿोलीअ जी सिखिया ऐं ॿोलीअ जो सही दुरुस्त इस्तेमालु, इहे जेके अहम ॻाल्हियूं हुयूं उहे बुनियादु जेको रखियो उहो रखियो। उन बुनियाद ते डॉक्टर बलोच साहिबु उन दौर में शुरूआती दौर में जेके शुरूआती किताब उहे बि छपराया, मुक़दम सलात या जेको सो ख़ताती जे हवाले सां कमु थियो उन ते लिखियईं, या
मखदूम ज़ियादीन ठठवीह जी जेका सिंधी आहे उन ते उहो किताबु आयो या हुनर ऐं माहौलियात ते बि सदन अहिड़े क़िस्म जा जेके किताब आया ऐं छाकाणि त लुगत ते अॻु में कमु थी चुको हो पर पोइ वरी बि डॉक्टर साहिबु उन ते जॾहिं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में उन जो बुनियादु रखियो त असां नए अंदाज़ सां मतिलबु त उहो लुगत ते या ॿिया जेके मौज़ू आहिनि ॿिया जेके असांजा इल्म आहिनि जेके ॿिया जेके मैदान आहिनि उन्हनि ते जेको कमु कजे उन ते जेको लुगत जो कमु कजे मुख़्तलिफ़ हवालनि सां मुख़्तलिफ़ जेके आहिनि मज़मून आहिनि उनजे हवाले सां मौज़ू उनजे हवाले सां कमु कजे इहो जेको बलोच साहिबु पहिरियों दफ़ो ऐं छाकाणि त इहो बुनियादु रखियऊं जंहिं ते अॻिते आसे आसे कमु थियो आहे सही ॻाल्हि इहा आहे त उन लाइ हुन जेको शुरूआत में जेको हाणे एनसाइक्लोपीडिया जो जेको तस्वर उहो ख़ासि करे उन ते जेको कमु त पोइ शुरू थियो पर उहो बि डॉक्टर बलोच साहिब ई हिकिड़ो उन जो मतिलबु त हिकिड़ी ॻाल्हि कई उहा ॻाल्हि अॻिते हली ॿिया जेका असांजा बुज़ुर्ग चेयरमैन आया उन्हनि अॻिते वधायो उन ते कमु कयो पर अहिड़ी क़िस्म जा जेके डॉक्टर बलोच साहिब सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे लाइ बुनियादु रखिया ऐं उन ते ई जेको सो उहो इदारो मतिलबु जुड़ी अॻिते वधियो अञा बि अॻिते वधंदो जेसि ताईं कमु कंदो पर बुनियादु वरी बि डॉक्टर बलोच साहिबु बिल्कुलु मां साहिबु तव्हां बिल्कुलु दुरुस्त फरमायो त डॉक्टर साहिब जिन जंहिं इदारे जो बुनियादु रखियो जेको ॿिज छटियो माशाल्लाह उहो हाणे वधी वण थियो आहे उनजी छांव में कई नवां मौज़ू आहिनि जेके अदबी साइंसी ऐं दौर हाज़िर जी रिलेवेंसीअ सां उहे सभई सिंधी ॿोली जे अख़्तियार इदारे जे अख़्तियार में आहिनि ऐं उहो कमु मुसलसल जारी आहे असांजे हीअ प्रोग्राम जो पहिरियों हिसो हो असीं डॉक्टर साहिब जी जामे शख़्सियत असीं सिर्फ़ु उन समुंड जो कुझु लहरूं ॻणे सघिया आहियूं असां इन शेर ते मोकिलायूं था त हू प्यार पतंगा खामी विया ऐं केॾो दूरि उॾामी विया पर तुंहिंजे मुंहिंजे ॾींहं में हू पंहिंजी जोति समाए विया वरी गॾु पासीं सदाईं गॾु